अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान फैज़ू फज़ूल तव्हांजे पसंदीदा प्रोग्राम लाफ शो सां गॾु हाज़िर आहियां। अॼु असां जंहिं महिमान खे हिन स्टूडियो में दावत ॾिनी आहे उहो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज थी सघे थो, मोहताज हुजे ऐं इंतिहाई सीनियर असांजो अदाकार आहे जंहिं तक़रीबन हज़ारे शागिर्द पैदा कया ऐं हीउ 7हों प्रोग्राम आहे जेको हू असां सां करे रहियो आहे। अचो त तव्हांखे उन सां मिल रहिया आहियूं मशहूरु ऐं मारूफ़ शख़्सियत जो मालिक साईं असांजो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं जीअं त तव्हांखे असांजो हीउ 7हों प्रोग्राम आहे ऐं 7हें प्रोग्राम में तव्हां आहियो, वरी बि तव्हांखे वेलकम चऊं था। बड़ी महिरबानी। इहो तव्हांजो को कमाल कोन्हे, इहो कमाल ॾिसण वारनि जो आहे जेके कमेंट्स को सायूं दुआऊं ऐं बटन दॿाऊं ॿुधियूं साईं तव्हां किथे अचो पोइ हुजे ऐं कुझु तव्हांजी बेहयाई बि। अच्छा त साईं तव्हां 7हों चकर प्रोग्राम आहियो ऐं 7हों चकर वरी तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। तारीफ़ कहिड़ो तारीफ़ करायो आहे? मां त कुझु ॻाल्हायो कोन्हे, तंहिंजे करे त तारीफ़ इहो त मुंहिंजो नालो जेको आहे अक्सर मशहूरु आहे किरदार जे हवाले सां। सही सही, ठीकु आहे न। मुंहिंजो फिल्मी नालो आहे दरिया कपूर। अच्छा हा, दरिया कपूर। दरिया कपूर जी जी। पहिरियां त इहो ॿुधायो त इहो हिकिड़ो टिपिकल नालो आहे, इहो तव्हां ते कीअं पियो? मूंखे इंडिया वञण जो शौक़ु हो। अच्छा हा सही। हुते उहो न आहे ऋषि कपूर, राज कपूर, राज कपूर फैमिली कपूर, सॼी आर के प्रोडक्शन। हा ऐं उहो शीशी कपूर। साईं शीशी न, शशि कपूर। साईं शीशी। तव्हां अदाकार मां आहियां, तव्हां न आहियो। जी जी हा, तव्हांखे वॾी ॼाण आहे, तव्हां माशाल्लाह झर झंग घुमिया आहियो, तव्हां वॾा सीनियर माण्हू हो। हा साईं। लूस पेन त इहो पोइ मूंखे न शशि कपूर ॾाढो वणंदो आहे। साईं शशि कपूर, तव्हां सुठो थियो इंडिया न वियो न त मोचड़ा खाई मोटो। ओह नो। साईं शशि कपूर, ऋषि कपूर ऐं शमी कपूर। तव्हां न शमी सां था मिलो, हा शमीअ सां मिलो था, बाक़ी न ऋषि सां था मिलो न शशि सां था मिलो। साईं हाणे तव्हां शशि पंहिंजा नाला था खणो। भला पृथ्वीराज कपूर सुञाणो? हा साईं हा। केरु? हा साईं पृथ्वीराज कपूर असांजे ॻोठ जो हकीम हो जेको दवाऊं ठाहींदो हो ऐं ॾाढी सुठी दवा साईं। असांजी वाल साहिबु बीमार हो, पृथ्वीराज कपूर साहिबु ॾाढी सुठी दवा हुनखे ठाही। साईं पृथ्वीराज कपूर राज कपूर जो पीउ हो ऐं इन्हनि सभिनी जो ॾाॾो हो। अच्छा जी। असुल में मूंखे उहो कोन वणंदो। अच्छा पोइ तव्हांखे इंडिया वञण जो शौक़ु हो? शौक़ु हो। उते तबाही मचाइण जो? हा फिल्मुनि में। हा फिल्मुनि में। हा तव्हां पोइ न वञी सघियुसि। मां चयो न वेंदासीं, हिते रहंदासीं ऐं पंहिंजनि जो ई गंद कंदो हिते। हा मुंहिंजो मतिलबु आहे त हिते पंहिंजनि जी ख़िदमत कंदो ऐं हूअं बि तव्हां इंडिया वञो आहे त जहाज़ में वञिणो पिया। जहाज़ में वञो आहे, जहाज़ में गंद खणंदा कोन। न साईं हाणे तव्हां त इहो इन दफ़े तमामु घणो न शर्मा, तव्हां सीनियर माण्हू हो, तव्हांजा सीनियर माण्हू हज़ारे शागिर्द आहिनि माशाल्लाह। हज़ारे शागिर्द आहिनि त तव्हां में इहा तमीज़ हुजे। तूं मुंहिंजे पुटनि जहिड़ो ई। सर पहिरीं ॻाल्हि त तूं न करे ॻाल्हा। छा करे ॻाल्हायूं? छा करे ॻाल्हाए? तूं करे न ॻाल्हाए त हाणे काॾे जहाज़ में हीअं करियां, जहाज़ में हू करियां, छा कयां जहाज़। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त 7हों प्रोग्राम मां कयां वेठो, 7हें प्रोग्राम में तूं आई। असां वीवर ॾिठा अथई असांजे प्रोग्राम जा? छा वीवर? ज़ीरो आहे ज़ीरो। जेके बि सिंधू जा प्रोग्राम आहिनि उन में जेको आहे असांजो गंजो वियो गाह ते ॾिसो या तव्हां इहो असांजी हीर ॾिसो, उन खां ॿिया जेके बि सिंधू जा प्रोग्राम उन में कमेंट्स ॾिसो माशाल्लाह अलाए छा कमेंट्स था अचनि। उन जा व्यूवर्स ॾिसो, हिन जा व्यूवर्स वधनि ई नथा। मां चवां थो मां मेज़बानी छॾींदुसि। साईं तव्हांजी मोबाइल ख़राबु आहे, जेको कमेंट्स नथी आणे। तव्हां मुंहिंजी मोबाइल ॾिसो, तक़रीबन अलाए केॾा कमेंट्स आहिनि जेके हिकिड़ा त पढ़ी नथो सघां। एतिरो प्यार आहे माण्हुनि जो, हज़ारे करोड़े माण्हुनि कमेंट सम्झो। साईं मूंखे ख़बर आहे इहो त पहिरीं ॻाल्हि त ज़ोरी ज़बरदस्ती असां हिकिड़ा महिमान मस्तु घुरायूं था, तव्हां उते दर ते बीठा आहियो त बाबा न अॼु मुंहिंजो प्रोग्राम आहे, मूंखे इनवाइट कयो अथनि। दरबार जे साईं को फ़क़ीर साईं हिन महिल ते फिल्म हिकिड़ी ॿुधा, फिल्म का पंहिंजे बेहा ते बसि फ़ोनूं अथव, इहो वठि वठां थी, जेॾा केॾा फ़ोनूं अथई। साईं मूंखे खणिजो, इहो तुंहिंजो यार तव्हां कीअं सीनियर थिया हो? साईं इन जे करे असां किरदार सां कहिड़े माण्हुनि हिसाबु कयो आहे।
हेलो साईं अस्सलाम छा वालेकुम प्रोग्राम जो टाइम साईं हिकिड़ो मिंट हाणे बकवास न कयो न साईं तव्हां घणो न साईं तव्हांखे न हा, जी 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 साईं साईं मिस कॉल न साईं 5-8 कॉलूं कयूं बाक़ा तव्हां खणो ई कोन था वॾा माण्हू थी आहियो न न न न साईं ड्रामे में त कमु कयां थो न साईं मां साईं हाणे पहिरियां पैसा तव्हां कहिड़ा ॾिना जो हाणे ॾिनो साईं साईं उहो किरायो पंहिंजो पाण करे ईंदुसि साईं तव्हां महिरबानी कयो इज़त जो सुवालु आहे साईं माण्हू छा चवंदा हेॾो सीनियर माण्हू लेजेंड फनकार घर वेठो आहे इहो त साईं हाणे पोइ त हाणे लानत अथई पोइ ॿारहें बजे तव्हांखे चओ त भला बचड़ा वठी अची भला जेकी ॻाल्हि आहे तव्हांखे मंझंदि ई भला का ग़लती थी आहे साईं वॾी महिरबानी साईं साईं वरी शाम जो मां साईं तव्हांखे यादि कंदुसि महिरबानी साईं थैंक यू साईं थैंक यू साईं ॾिसो छा ॾिसो हू त चवे त 7-8 मिस कॉलूं हुयूं अथई या कॉलूं कयूं अथई साईं ॾिसो हाणे कॉलूं कई थी हाल वाल न पुछां साईं तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ख़ैरु आहे इहो हाल वाल तव्हां इहा मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी आहे मुंहिंजी पर्सनल ज़िंदगी आहे तव्हां इन में पंहिंजी हेॾी सारी जंग छो था विझो जेकी तव्हांजी पंहिंजी कांच में कोन थी पए सर मसलो हीअ आहे जो तव्हां जेके असांजा जूनियर आर्टिस्ट आहिनि ज़बरदस्त कमु था कनि तव्हां हुनजे हक़ केरु ज़बरदस्त कमु कयो आहे साईं महिल ताईं मूंखे ॿुधाए मूंखां सवाइ सर वॾी लिस्ट आहे तव्हांखे कहिड़ी वॾी लिस्ट आहे मूंखे ऐं उहा सॼी लिस्ट तव्हांखे पिटे थी कोन थी पिटे सॼे किरदार जी ॿेड़ी ॿोड़े हुनजो जुमिलनि खे हेॾे करे होॾे करे हुनखे छॾनि था जेकॾहिं उन सर इहो त मूं तव्हांजे बारे में ॿुधो आहे त पहिरियां स्क्रिप्ट खणंदा आहियो उन खां पोइ कटींदा आहियो ऐं पंहिंजा जुमिला पाण लिखंदा आहियो इहो जेको सुठो जुमिलो लॻे थो जेकॾहिं लिखां थो ॾोह थो कयां साईं सर वॾी बस वॾी बेहयाई बेहयाई छाजी आहे हेॾो वॾो प्रोग्राम हले पियो मुंहिंजी बेइज़ती वेठो हीउ कहिड़ो तरीक़ो आहे अच्छा हाणे अचूं था नॉर्मल भला तव्हां फिल्मूं घणियूं कयूं साईं फिल्मूं घणियूं कयूं तक़रीबन 700 खनि कयूं माशाल्लाह भला फन जी शुरूआत तक़रीबन 70-72 खां 70-72 खां जी हा। अच्छा तव्हांजी पैदाइश 81-82 सर 70-72 खां तव्हां शुरूआत कई आहे फन जी जी हा तव्हांजी पैदाइश 81-82 आहे असां मां ॼमण खां पहिरीं अदाकार हुउसि साईं जीअं ॼाउसि जीअं ॿार ॼमंदा वाह असां ॼमण सां ई ॻाल्हाया सही अच्छा तव्हां मतिलबु ॼाए ॼम खां ढालाए हा साईं ॻाल्हाए छो माशाल्लाह किथे ॼाओ भला खटाई हेठां साईं खटे हेठां की खटे बसो बाबो इहो शहर ते अमां ॾुध पई विलोड़े बसि पोइ दाई भॻी आहे चई मां छोरो ॼाओ अथई बसि कंहिंखे ॿुधाई त छोरो ॼाओ अथई बाबे खे उहो शहर वियो हा अमां ॾुध पई विलोड़े हा। तूं खट ते हेठां ॼाए हा तुंहिंजे त ॼमण में बि तज़ाद आहे ईअं त दादा साईं बाबा तुंहिंजी माउ हिकिड़ी जाइ ते वेठी आहे तुंहिंजो पीउ शहर वेठा तूं इहा ई त अदाकारी आहे न साईं वाह जी था करे खट ॼणियो या तो खट कीअं हू ॾुध विले पई हा हा ॾुध विलण सां तूं चाॾीअ मां निकिरी पए चाॾी वण मां मखण आहे साईं अच्छा। इहा बेइज़ती न आहे कंहिं माण्हू जी तव्हां घुराए बेइज़ती था कयो सर तव्हां भला ॿियो ड्रामा घणा कया फिल्मुनि जो त ॿुधायो त 700 खनि फिल्मूं ज़ोरी ड्रामा त साईं हाणे पंहिंजो घरनि खे चयो आहे अला मालिका माना अञा कमु कोन कयो अथव न कयो आहे हिकु ॿ पर उहे वरी किरदारु कटे छॾियूं सर कटींदा न ज़ोरी ज़बरदस्ती माण्हुनि खे फ़ोन कंदो किरदारु कीअं न कटींदा साईं हाणे तव्हां इहो ग़लति था ॻाल्हायो ज़ोरी ज़बरदस्ती जे हिसाब सां मां कंहिंखे जेकॾहिं फ़ोन ते चवां थो कहिड़ा हली मां ज़ोरी ज़बरदस्ती थो कयां सर सिधी ॻाल्हि आहे न मां जॾहिं खां प्रोग्राम शुरू कयो आहे सुबुह शाम मूंॾे फ़ोन थो करे जीअं डॉक्टर दवाऊं ॿुधाईंदो आहे न तीअं मूंॾे थो फ़ोन करे साईं इनजे करे फ़ोन कनि हिकिड़ो प्रोग्राम तव्हांजो सुठो थिए ऐं सुठो किथे मां बहितर चवां थो थिए। 7 एपिसोड आहे असां केरु ॾिसे ई कोन थो साईं उहो तव्हांखे जेकॾहिं अलाह साईं उहा नज़र न आहे ॾिसण वारी ॾिनी त हर माण्हू तव्हां जहिड़ो त कोन्हे न हिकिड़ो मिंट साईं वरी न घर ते कॉल थो कयां यार हेॾा प्रोग्राम आहे साईं हाणे चुप कयो न असांखे पंहिंजो कमु आहे हीउ तव्हांजो मां भलो थो कयां साईं हलो हा अबू खुशा हा छा थो करीं अरे छा थी क्रिकेट खे मां उहो सिंधु वुड ते वेठो आहियां उहो लिव वेठो आहियां लिव साईं लाइव हा हा लाई वेठो आहियां लाई सिंधु वुड बाबा चैनल आहे वॾो सम्झो
सो उते वेठो आहियां सो मां त क्रिकेट खे छॾे थोरो मूंखे ॾिस बाबा इहो माणे खे फोन ॾे बाबा तूं मुंहिंजे नाले माणे खे फोन ॾे त चईसि मुंहिंजे नाले जी ज़री जल्दी खणंदी छो साईं तव्हां भाउ होसि तव्हांजो छा वञे सर पहिरीं ॻाल्हि त मां चवंदो प्रोग्राम में टाइम थो वञे तव्हां घर ॻाल्हाईंदो डायरेक्टर सां तव्हां वेही आवाज़ ॻाल्हाईंदो सुन साईं आवाज़ सुन हलो हलो यार दीश कोन खे नथी अचे इज़त ई वॾी घर में दीश कोन इहो अड़े ॿुध ओ लिवी वेठो आहियां राई हा लाई इहो वेठो आहियां कारो दी मुंहुं ईंदे सिंधू ॿुध ते मां चयो थोरो ॾिस भला मूंखे ॾिस न थोरो इंटरवेल थो ॾियां ॾिसो घर में बि ॾिसो त टीवी ते बि ॾिसो ॾिस न थोरो छा थियो सर असल में ॿाहिरां मनी पिया अच्छा ॿियो मूं ॿुधो आहे त तव्हां अक्सर घर खां बि ग़ाइबु रहंदा आहियो ऐं घर वारा बि दुआऊं घुरंदा आहिनि त अलाह करे वापसि न अचे त भलो आहे इहो छा मसइलो आहे रोज़ी थी माण्हू जेकॾहिं वेंदो ॿाहिरि घर खां पंहिंजा रख मां त लाज़मी अच्छा तव्हांजे ड्रामनि में बि मूं इहो डायरेक्टरनि खां ॿुधो आहे त तव्हांजो शेड्यूल हूंदो आहे मिसाल 2-3 ॾींहंनि जो ऐं तव्हां हुते 15-15 20-20 ॾींहं बसि डेरो ॼमाए वेही रहंदा इहो डायरेक्टर जे लाइ वीचारनि खे कमु कोन्ह अची अच्छा डायरेक्टर खे कमु नथो अचे तव्हां सम्झाईंदा त तव्हां एतिरो कमु कयो आहे तव्हां माशाल्लाह वॾा सीनियर हूंदा ॾिसो न मां पंहिंजा सीन करे हुनखे ॿुधायां ॿियनि जा सीन या वीचारियूं नयूं नयूं जेके छोकिरियूं अचनि शागिर्दियाणियूं या शागिर्द जेके हुनखे सम्झायां तव्हांजो शागिर्दियाणियुनि ॾे घणो ध्यानु हूंदो आहे इहो बि ॿुधो आहे त फिल्मुनि में तव्हां जॾहिं कमु कंदा आहियो त जेको तव्हांजी मिसाल भेण जो किरदारु आहे त उन सां ख़्याल में गानो रखंदा इहो छा मसइलो आहे हिकिड़ो अलॻि वीचार आहे छो अलॻि मैटर आहे साईं भेण जे किरदार सां गानो थींदो आहे ॾिसो हिकिड़ी त हक़ीक़त में भेण त कान्हे ठीकु आहे साईं हक़ीक़त में न आहे फिल्म में त आहे न फिल्म में आहे त ख़्वाब में त न आहे न बसि बेहई आई आहे साईं तव्हां छा चई ख़्वाब में त न आहे न माण्हू करे सघे थो को मसइलो ई कोन्हे तव्हां गानो कयो अखि पटी पोइ माण्हू तौबा बि करे सघे थो यार माण्हू ख़्वाब भयानक कोन ॾिसंदो आहे साईं भयानक वॾा भयानक सम्झो। हा हा असां त हिन आम्हूं साम्हूं भयानक शयूं ॿुधाईसूं अच्छा ऐं ॿियो ॿुधायो त स्टेज ड्रामा घणा कयो 10,000 थींदा 5-10,000 मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध में एतिरा ड्रामा कोन थिया हूंदा सभिनि में मां हुउसि न साईं अच्छा हा सिंध खां ॿाहिरि शागिर्द तव्हांजा भला पर असुल में हिकिड़ो उन्हनि छोरनि खे निभाॻ मूंखे मञनि नथा उस्ताद अच्छा हा ऐं ज़ोरी तव्हां माना हुनखे मतिलबु गाने ॿधण जे चकर इहो ग़लति जेको तव्हां ॻाल्हाए था ॾिसो न ज़ोरी कंहिंखे मूं गानो ॿधो आहे साईं असां त इहो ॿुधो आहे त जेको बि मशहूरु थो थिए जेको बि टॉप ते थो वञे तव्हां हुनखे गाने ॿधण लाइ भॻा था वञो इहो मुंहिंजो शागिर्द आहे हिन महिल आला साईं तव्हांखे इज़त जी मिसाल तव्हांजो हीउ प्रोग्राम चढ़ी थो वञे मथे तमामु टॉप ते थो वञे पुटनि जे ॾोही मां तोखे दुआ में गानो ॿधंदो त शायदि साईं मां तोखां गानो ॿधाइण खां सुठा कारायूं कपे छॾींदुसि जंग में रसो ॿधंदो आहियां छॾींदे कोन हलो पोइ ॾिसंदासीं त गानो ॿधायूं था तव्हां खां न भला तव्हां जेको अहिड़ो को किरदारु ॾुखियो जेको टिपिकल मतिलबु हुजे हाणे ॾुखियो हिकिड़ो किरदारु हो हुन में मुंहं खे जी जी कारो खणी पाई अच्छा पोइ तऊ खणी आया मलण लाइ साईं थोरो तमीज़ मायूं वरी अहिड़ियूं भाॻियूं जो तए मां उहो कारा ई कोन लाथो सही सही ठीकु आहे साईं पोइ छोकिरे जो हीअं सॼो तए में बनी हीअं खणी मुंहं ते घर ओड़े ॾिनी सभु सर मां न छा तव्हां माना सवेरे खां ॿुधां पियो थो तव्हां माना केॾीमहिल ज़ोरी केॾीमहिल हीअं छा आहे सर तव्हां चयो तव्हां पाण हीअं कयो मां पाण हीअं कयो त मां जो कार मुंहं ते रखी ते घर ॾिनई तुंहिंजो कारो मुंहुं कयईं तुंहिंजो कहिड़ो तरीक़ो आहे इहो तव्हांजो सर मां तव्हांखे न चयो आहे कंहिंखे चयो आहे ॿियो केरु आहे हिते सर मां ॾिसो न तए ते हुन हीअं करे तए ते हथु कयो त तए ते हथु कयो त तए ते घरोड़े जा तए खे ॾिबो आहे तव्हां इन खां पोइ सुठो आहे तव्हां न घुरायो यार हेॾो वॾो प्रोग्राम हले पियो तव्हां हज़ारे सां लेजेंड माण्हू असांखे माण्हू ॾिसण वारा तव्हां हुननि जे साम्हूं असांखे बेइज़तो कयो सर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न कहिड़ी ॻाल्हि तव्हांजी ॿुधां हरुभरु जज़्बाती था न जज़्बाती थियूं था यार इन पासे मां वियो ई न आहियां सर जीअं तव्हां ओॾे थी मोटी आया आहियो मूंखे ख़बर पइजी अञा विया ई न आहियो
सर मूंखे त हैरत थी थिए सर, हेॾे छो न थींदी साईं? हैरत त थींदी आहे त लूसी बि चढ़ंदा। न ग़लति ॾिसो तव्हां इहो जुमिलो ग़लति था ॻाल्हायो। साईं साईं हाणे आहे लखई शागिर्द आहिनि, 50 शागिर्द आहिनि, खोटा डायरेक्टर 50 शागिर्द आहिनि, ईअं थोरी आहे तव्हां मुंहिंजी बेइज़ती कयो। असुल में तव्हांखे न शागिर्दनि जो सूर आहे न दोस्तनि जो, तव्हांखे शागिर्दनि जो घणो सूर थो थिए। ज़ाहिर आहे बसि उहो प्रोग्राम बंदि कयूं। न तव्हां प्रोग्राम हलाए भली, अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हां थोरो जज़्बाती थी विया हो न। जज़्बाती ॾिसो माण्हू ख़्यालु करे यार। हलो तव्हांखे थधो था कयूं साईं। छोकिरा साईं लाइ शरबत खणी आ। न इहो घणो मिठो हूंदो थोरो हुन सां। हलो पोइ ॾिसूं था कोल्ड ड्रिंक घुराए था तव्हां पाण पैसा ॾींदो त। हा सर त पोइ अलाए कहिड़ी जाइ ते पुॻासीं तव्हां जज़्बाती थी वियो। हा त तए जी ॻाल्हि पई हा आहे। नी उहो तयो जो उहो त हणी आहे सरदार कयोसीं शाम थी साईं। अच्छा त तव्हांखे मञूं पहिरियां साईं वरी तव्हां ग़लति था ॻाल्हायो। सर मां पहिरीं ॻाल्हि मुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधो, तव्हां तओ छाजे लाइ घुरायो? तओ साईं ॾिसो उहा हिकिड़ो किरदारु हो, हुनखे काराइनि थोरी मूंखे ईअं फिल्मी तरीक़े सां। तव्हां फिल्म में हिकिड़ी में ॾिसो त सुपरस्टार आहे असांजी साई मां, उनजो कारो मुंहुं कयो। साईं कारो मुंहुं जो ईअं न आहे, ॾिसो न ईअं न तव्हांखे तओ मलियूं, तव्हांखे तव्हांजी इहो तव्हांखे शर्म अचणु घुरिजे। हेॾो सारो तव्हांजो कद आहे, तव्हांजो कहिड़ी जॻह ते खुला ॻोल्हिया पतो तव्हांखे त खुली कोन्हे ॻाल्हाइजो। तॾहिं चवां थो तव्हां मुंहिंजी शागिर्दी में अचो ऐं तव्हांखे ॿुधायां मुंहिंजी फिटल आहे त तव्हां वरी तव्हां ग़लति था ॻाल्हायो न। ॾिसो इहो को सुठो अमल आहे। सर ही तव्हां छा था कयो? हिकिड़ो त तव्हां 2 फ़ोन कॉल कयूं आहिनि, उन में बि असांजे असल में छा आहे जो मूं थो ॾिसां सही अचे थो या न। असल में तव्हां वटि आईनो कोन्हे को, तंहिंजे करे आईनो आहे साईं। तव्हां मतिलबु चवंदो त घुराए वठंदासीं, को मसइलो न आहे। हथ में थोरी बिजली थी पए हुन करे। तव्हांजो गिजड़ियूं जिथे जिथे पवंदियूं साईं मां ॾिसां थो, पर गिजड़ियूं साईं हीअं न आहिनि पवंदियूं, हीअं जो हथु सॼो टिड़ी वञे पोइ उन खां अधरंग थी वञे या छा। सर अलाह पनाह ॾींदो। पहिरीं ॻाल्हि त मुंहुं सुठो न हुजे माण्हू ॻाल्हि भली करे। तॾहिं तव्हांखे चवां थो त तव्हां जेको चओ था न त आईनो आहे त हीअ ग़लति ॻाल्हि आहे। तव्हां घणी बेइज़ती कई आहे। अच्छा वरी बि न बसि हाणे तव्हां हुन ॻाल्हि खे हुनखे कंटिन्यू कयो, तए वारी खे। त हा साईं पोइ साईं तयारी जेकी ॻाल्हि ॿुधाए थो तव्हांखे। हेठि कर बाबा, थोरो हा थोरो कैमरा खे हेठि कर इहो। हा साईं तओ खणी आया उहो कयूं माना साईं क्रीम हयमि खार। अच्छा खार में डॿे वारे खार में तव्हांखे ॿुधाऊं छा ॿुधायूं साईं मूंखे छा खार सवी इहा ॻाल्हि त मूंखे साईं। हा साईं उहो लही अच्छा कारा न पई लहे। उहो सॼी न मुंहं में जज़ब थी वई, हुनखे ज़ोर सां ईअं हुनखे को ज़ोर ॾिनो हुओ असांजो चहिरो साफ़ आहे हिकिड़ो। छा आहे जो कंहिं कंहिं तए ते सड़भ लॻियल हूंदा त उहा कार न आयल आहिनि। मतिलबु सड़भ त सिधी ॻाल्हि हुन ते मानी बानी पचंदी आहे। तव्हां ग़लति छो था सम्झो साईं? मतिलबु तए जो कारो मुंहुं थी वियो। हाणे मूंखे वरी तव्हां सर मां ग़लति किथे न ॻाल्हायो? ग़लति सणभ तए में सणभ हूंदो आहे छा कहिड़ी बेहयाई आहे। सर बेहयाई तव्हांजी, मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजी आहे, पर मक़सदु आहे त तए में सणभ न आहे त तए में मानी न आहे पचाइबी, तए में बेदो तरबो आहे उहो सणभ न आहे लहंदो छा? तव्हां ग़लति छो था हरू वञो? तव्हां जेको ॻाल्हाए था न त माना सिधो मुंहिंजी बेइज़ती था कयो। अच्छा मां पासे ते साइड खां फ्री पहुचे बेइज़ती। छा मतिलबु साइड खां फ्री तव्हां हिकिड़े शाहकार अदाकार साईं। साईं माशाल्लाह तव्हां शागिर्द तव्हां ॿुधायो त लख खनि शागिर्द आहिनि, तव्हांजी वॾी इज़त आहे पूरी सिंध में। जिथे जिथे वञो था थोकलाना थिए वधी। हाणे इन ॻाल्हि ते ईंदासीं त तव्हां फिल्मूं बि कयूं। जी हा। अच्छा तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधमि त पहिरीं ॻाल्हि त तव्हां स्टोरी घुराईंदा हुओ पाण वटि, उनखे पढ़ंदा हुओ, उनखां पोइ तव्हां जेको आहे शूटिंग ते वेंदा हुओ कंहिं फिल्म जी ते या छा, ठीकु। ऐं जॾहिं तव्हां पढ़ंदा बि हुयो त हिकिड़ो सीन हूंदो हुओ तव्हांजे पीउ जे मरण जो, ऐं उनखां पोइ चवंदा हुओ त हिते लव स्पॉट सीन हुजे ऐं हिन में मुंहिंजो हीरोइन सां सीन हुजे, गानो हुजे। इहो तव्हांखे इहो बैलेंस सम्झ में अचे पियो त हेॾां मुंहिंजो पीउ मूं आहे, होॾां मां गानो थो कयां?
तमामु बहितरीन सवाल सॼी प्रोग्राम तां कयो आहे ऐं इहो सॼो ट्रक मूं विझरायो आहे जी ट्रक इहो सॼो तव्हां मां चवां पियो ट्रियालो विझरायो आहे ट्रियालो हाणे शुरूआति थी आहे ट्रक खां पोइ ट्रालो बि ईंदो सर पहिरीं ॻाल्हि त इहो न ट्रक आहे न ट्रियालो आहे इहो ट्रेक हूंदो आहे सर सर तव्हां जेको चओ हा। तव्हांजी मर्ज़ी त मां ॻाल्हि बि कयां साईं लूसी हेठि कर तोखे बाबा पोइ इहो तव्हां बचूं सेट कयो न बाबा हे सवेर खां वठी जेको आहे सो रड़ियूं वेठो करे मां त ठीकु आहे सुहिणो आहे पर हेॾे त ख़बर ई नथी पए त मुंहुं किथे अथसि ॼंग किथे अथसि त हिनखे थोरो सेट कयो न बाबा त साईं इहा ॻाल्हि तूं कयां त इहो त मूं विझरायो हाणे छो विझरायो इनजो सबबु आहे हीरो जो पीउ मरी थो वञे जी सहारो खपे हा सहारो खपे हा वाक़ई न? हा रोअण जे लाइ दोस्त यार सभु ईंदा आहिनि न साईं तव्हांजो पीउ जहिड़ो मरी वियो साईं गुज़ारियो ठीकु तव्हांखे अहिड़ो माण्हू खपे जेको तव्हांखे हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो पीउ गुज़ारियो हो ॿिए ॾींहुं मां खदड़नि जी होटल ते वियो सुठो कयो हो हा हा सही कयो हो दुख ख़तमु करण जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे न हा ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां मूं चयो बाबा हिन में अहिड़ो ट्रक विधो जो माना हीरो खे यादि थींदी हा हिकु गानो न ॿ कयो इंडियन कयो पंजाबी कयो उर्दू कयो सिंधी कयो तव्हां पछतो बि कयो साईं माशाल्लाह तव्हांजो जेतिरो तजुर्बो आहे जेतिरी तव्हां सर्विस कई आहे हिन फील्ड में उन में हादसा बि तव्हां सां घणा थिया आहिनि हिकिड़ो हादसो मशहूरु आहे तव्हांजो त कंहिं एक्टर सां या किसान ते सुम्ही पिया हो हिकिड़ी खट ते छा मसइलो हा हा ओ असुल चाओ मूंखे निंड घणी वठंदी आहे हा निभाग जी उजागो आहे ॻाल्हि करिजो साईं तव्हां विच ते बकवास न कयो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सर तव्हां ॾींहं राति कमु कयो आहे त उजागा त थींदा पोइ सीन करे राति जो टाइम ते जीअं आयासीं त चयो बाबा खत बि कान्हे का ख़ाली सही मुंहिंजा बचे बि थोरो मौक़ो मिलियो घुस पे करण जो राति जेको तव्हां सम्झो सुम्ही पियुसि सुबुह जो त ॾाढी डायरेक्टर ने इज़त ॾिनी मूंखे पोइ सोचो मां सुता बि आहियूं त पंहिंजी छॾियो हुन में कहिड़ो फ़र्क़ु थियो अच्छा वीजड़ मतिलबु धूड़ मिटी ही हो जी, सही सही भला हाणे प्रोग्राम जो वाइंड अप कंदासीं काफ़ी टाइम थी अच्छा घटि ख़तमु था कयूं हा वरी तव्हांजो उहे अठे मुंहिंजे ख़्याल में अठी पियूं तव्हां ई अथव ॿियो केरु कोन उहो ईंदुसि पर थोरो वधायो सां त पोइ बसि वरी वधाईंदासीं अलाह खे पर तव्हां टाइम घणो थी वियो जी। आहे तव्हां को आख़िरी में को पैगाम ॾियणु चाहियो हा, पैगाम इहो आहे त असांजा जेके डायरेक्टर आहिनि जेके मुकासियत कोन हूंदा सिंधपुरी में माई वञी बचो हा लानत त हुनखे गुज़ारिश आहे जेके असांजा अदन नवां या पुराणा पैगाम इहा तव्हां मूंखे खणो ऐं दुआऊं वठो अहिड़े लेजेंड खे तव्हां जेकॾहिं विसारींदो त तव्हांजी इहा बदनसीबी आहे वॾी महिरबानी महिरबानी नाज़रीन तव्हां असांजे लेजेंड आर्टिस्ट तमामु सीनियर आर्टिस्ट दरिया कपूर जो इंटरव्यू ॾिठो ऐं आईंदा बि इनशाला अहिड़ा ई इंटरव्यू खणी हिन प्रोग्राम ईंदासीं ॾिसंदा रहो सिंधु वुड।